मां तव्हांखे परेशान करणु नथो पुट जो तूं न वएं न त असां हिते परेशान थी वञूं। पाण ई घर में किरी आप ख़बर नथी पवे था अंदरो ॿधी वठी ईंदुसि। मां त हुनखे फोन ॾियण जे ख़िलाफ़ पर हुयुसि। ॻोठ में वेंदो त इहो कमु त थींदो नवाज़ जे माण्हुनि जे रुख ते कोन चढ़ी वियो। हाणे उन जो ख़्यालु तोखे ई करिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट दोस्तों ज़बरदस्त अपडेट अची चुकी है। तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में अचण वारे एपिसोड में छा वाकई पीरल के हाशिम वारा खंभे खणी वेंदा आहिनि शाहनवाज़ खान वटि। छा शाहनवाज़ खान उन जे मथां तशद्दुद कंदो आहे? छा इन्ही खे ब्लैकमेल करे मुराद खां चवंदो त पंहिंजे भाउ अली खान खे चओ तूं त हू तलाक ॾे छोकिरी खे? छा सच में ईअं थियण वारो आहे? दोस्तों नंढड़ी ॻाल्हि आहे, नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टीवी खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। तव्हांखे मां ॿुधायां थो त आख़िर छा थियण वारो आहे। दोस्तों असल में जेको आहे पीरल जेको साइड ते हूंदो आहे, अली खान ॿी साइड ते हूंदो आहे। नज़र रखण जे करे जेको मुराद मोकिलियो हुयो अहिड़े हिसाब सां हू हाशिम जे साम्हूं अची वेंदो आहे ऐं हाशिम वारा खंभे खणी वेंदा आहिनि, पीरल खे गुटको बि ॾींदा आहिनि ऐं सिधो शाहनवाज़ खान वटि। ऐं शाहनवाज़ खान ॾाढो उहो बि सटका ॾींदो आहे, चंबा चंबा हणंदो आहे पीरल खे ऐं उनखे चवंदो आहे हाणे तव्हांखे मां तव्हांजो औकात यादि ॾियारींदुसि ऐं तव्हांखे ख़बर हाणे पवंदी। उहो इन जे करे उहो करे रहियो आहे त जीअं ब्लैकमेल कया मुराद वारनि खे ऐं मुराद वारा जेको आहे न तलाक ॾियनि छोकिरी खे त मां निकाह कयां। शाहनवाज़ खान जी इहा सोच आहे ऐं पीरल उते ई क़ैद हूंदो ऐं मुराद वारनि खे अंदाज़ो लॻी वेंदो त पीरल नाहे आयो त इहो शाहनवाज़ खान जा माण्हू खंभे खणी विया पीरल खे। अहिड़े हिसाब सां इन जो मसइलो अलॻि। होॾो वरी जेको आहे राज़नि वारा इंतज़ार में वेठा आहिनि, सोढल अचे त इन खे क़ाबू कयूं।